بسم الله الرحمن الرحيم. الحمد لله كما ينبغي الجلال وجهه وعظيم سلطانه، والصلاة والسلام على نبينا محمد وآله. اللهم علمنا ما ينفعنا وانفعنا بما علمتنا وزدنا علما. اللهم اشرح صدري ويسر أمري واحلل عقدة من لساني يفقهوا قولي. هي असांजो التأملات القرآنية जेको असांजो برنامج आहे ही हिस्सो जेको आहे 198 आहे 198 हिस्सो आहे ऐं ही असांजो तअम्मुलात ऐं तदब्बुर क़ुरान जो असीं तदब्बुर क़ुरान जो छो था कयूं, छो जो अल्लाह ताला असांखे हुकुम कयो आहे क़ुरान में काफ़ी जगहनि ते, जीअं सूरत अल मुमिनून में चए थो अफ़ला यतदब्बरून अल क़ौल अम जाअहुम मा लम यअति आबाअहुम अल अव्वलीन। इहा आयत सूरत अल मुमिनून में 68 आहे। सो अल्लाह ताला असांखे हुकुम करे थो, इते चए थो अफ़ला यतदब्बरून अल क़ौल, हिन क़ुरान खे छो नथा क़ौल जेको क़ुरान में आहे, जेको चवणु क़ुरान में इन खे छो नथा पढ़नि, छो नथा सम्झनि ऐं इन खे छो नथा तदब्बुर कनि। जा हिननि खे नयूं ॻाल्हियूं आयूं, छो हिननि जे अबनि ॾाॾनि इहे कोन शयूं ॿुधियूं हूंदियूं। इहे आयतूं इहे जेके अॻियनि बि आयूं, इहे क़ुरान जेके जो आयतूं अॻियां बि ॿुधियूं, पर ही सम्झनि कोन था। तंहिंजे करे असांखे सम्झण जे लाइ इहो असीं तदब्बुर बरनामज जेको कयूं था, त हिकिड़ी ॿ आयत आणे उनजो थोरो कोशिशि कयूं त तर्जुमो तफ़सीर ऐं तदब्बुर कयूं। मन अलाह सां असांजे दिलनि खे साफ़ करे ऐं सम्झ ॾिए। त जीअं अॼु सके असांखे आयत आहे आख़िरी आयत सूरत अल अंफ़ाल में, पर थोरो मथां करे पढ़ूं था। अल्लाह ताला चए थो अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम वल्लज़ीन कफ़रू बअज़ुहुम औलियाउ बअज़ इल्ला तफ़अलूहु तकुन फ़ितनतुन फ़िल अर्ज़ि वफ़सादुन कबीर वल्लज़ीन आमनू वहाजरू वजाहदू फ़ी सबीलिल्लाहि वल्लज़ीन आवौ वनसरू उलाइका हुमुल मुमिनून हक़्क़न लहुम मग़फ़िरतुन वरिज़्क़ुन करीम। एसि ताईं अलाह साईं इहे मथे जेके सिफ़तूं ॿुधाए पियो थो मुनाफ़िक़ ऐं मोमिननि जूं, हाणे असांजी आयत जंहिंजे असां तदब्बुर कयूं था उहा चए थो अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम वल्लज़ीन आमनू मिन बअद वहाजरू वजाहदू मअकुम फ़उलाइका मिनकुम व उलुल अरहाम बअदुहुम औला बिबअद फ़ी किताबिल्लाह इन्नल्लाह बिकुल्लि शैइन अलीम। इहा आख़िर आयत आहे सूरत अल अंफ़ाल में। ऐं अल्लाह साईं असांखे हिते पहिरियां ॿुधाई सिफ़त मुनाफ़िक़नि जो, ऐं पोइ मुहाजिर जेके ईमान वारा जेके निकिता मके मां मदीने हिजरत करे, वरी उन्हनि जूं सिफ़तूं ॿुधाईं ऐं उन्हनि जी वरी जेके अंसार हुआ वरी उन्हनि जूं सिफ़तूं ॿुधाईं त अहिड़ा ईमान वारा हुआ। त हिते जिथे अल्लाह साईं चए थो जेके आयत आहे जंहिंमें असांजे तदब्बुर खे चए थो वल्लज़ीन आमनू मिन बअद, ऐं उन्हनि खां पोइ जंहिं ईमान आंदो, जेके उन्हनि खां पोइ जेके पहिरियां वरी ॿिया जेके हिजरत करे विया आमनू मिन बअद वहाजरू ऐं हिजरत कयनि, वजाहदू ऐं जिहाद बि कयनि, जीअं बद्र जंग ते निकिता सहाबी, उन्हनि में मुहाजिर ऐं अंसार हा, ऐं वरी उहुद ते बि निकिता, तबूक ते बि निकिता, इहे सभु जिहाद ते निकिता। वहाजरू वजाहदू मअकुम, इहे जेके तव्हां सां गॾु आहिनि, उलाइका मिनकुम, इहे तव्हां जेके उहे हिजरत करे मके खां मदीने आया, इहे तव्हां मां आहिनि। पर इन खां पोइ वरी अल्लाह साईं चए थो व उलुल अरहाम बअदुहुम औला बिबअद, ऐं जेके सिलत रहमी वारा आहिनि, चाचा आहिनि, सोट आहिनि, मारोट आहिनि, उन्हनि जे त अञा दर्जो मथे आहे, छो जो हू उन्हनि जो खून जा रिश्ता आहिनि। बअदुहुम औला बिबअद फ़ी किताबिल्लाह, अल्लाह जे किताब में, अल्लाह जे क़ुरान में उन्हनि जा हुक्म, उन्हनि जा अहकाम वधीक आहिनि, ऐं उन्हनि जो हुक्म वधीक आहे, जेको क़ुर्ब मोहबत जेको तव्हां पंहिंजे पाण में कयो था। छो जो तव्हांखे जीअं ख़बर आहे त जीअं मके वारा हिजरत करे आया त मदीने वारनि हुननि खे पंहिंजे घरनि में रहायो, हुननि खे पंहिंजे ॿनिनि में, पंहिंजे बाग़नि में रहायो, ऐं एतिरो करे जो पंहिंजो भाउ करे सम्झो हिक ॿिए खे। ऐं हुननि इहो बि चई छॾियो त असां जीअं नबी करीम को ईंदो हिजरत करे त उनखे चवंदो त तूं फिलाणे ॾे वञ, फिलाणो जेको आहे उनखे चवंदो त हीउ तुंहिंजो भाउ आहे, जंहिंखां वठी तो इनखे रहा खारा प्यारा। त ईअं थींदा हुआ। त जीअं क़िसो अब्दुर्रहमान बिन औफ़ जो आहे, जीअं मके में वॾो ताजिर हो, पर उन खां सभु काफ़िर छॾे आया, खसे आया। त जॾहिं मां हिते खाली आयो मदीने में, त नबी करीम हिकिड़ो अंसारी खे, मदीने वारनि खे, उन्हनि खे हिकिड़े खे चईं त हीउ तुंहिंजो भाउ आहे अॼु तोखां वठी। मुआख़ात अल इस्लाम में ईअं थींदो, जेके हिजरत करंदा हुआ ऐं मुहाजिर ऐं अंसारी भाइर थी करे रहंदा हुआ, त हुनखे चईं त हीउ तुंहिंजो भाउ आहे। त हू वठी वियुसि पंहिंजे घर बाग़ में, चईं त मूंखे 2 घर वारियूं आहिनि, जेकी तोखे वणे। उन टाइम में अञा हिजाब जो पर्दे जो आयतूं नाज़िल कोन थियूं हुयूं, त उनखे चईं त जेकी तोखे वणे उहा उनखे मां तलाक ॾींदुसि, ऐं उहा
जे इद्दत पूरी करे त उहा तोखे मां शादी पाण कराईंदुसि उन सां। ऐं मूं वटि ही बाग़ ॿ आहिनि, हिकिड़ो जेको तोखे वणे तूं उन्हनि मां हिकिड़ो खण। छो जो बसि नबी करीम असांखे ॿाहिरि कयो आहे त अब्दुर्रहमान बिन औफ चयईंसि बारक अल्लाहु लक फी अहलिक व मालिक, अल्लाह साईं तोखे बरकत जे पंहिंजे अहल में ऐं घर वारनि में ऐं तोखे पंहिंजे माल में। दुल्लनी अला सूक़, उनखे चयईं त मूंखे रुॻो बाज़ारि ॿुधा किथे आहे। छो जो ताजिर हो अब्दुर्रहमान, मके में बि ताजिर हो, हुनखे ख़बर आहे त तिजारत में वॾी बरकत आहे। सो उहो बाज़ार ॾे हुनखे वठी वियो। पोइ उन मके में ताजिर हो, मदीने में बि वॾे में वॾो ताजिर थी वियो। इहो थींदो हो मुआख़ा। पर हिते आयत इहा जॾहिं नाज़िल थी त इन में अलाह सां इहो हुकुम टोड़े छॾियो त हाणे उहो, छो जो हू सम्झंदा हुआ त हाणे विरसत में ॿाहिरि हुआसीं, जीअं दुनिया में असीं नबी करीम असांखे ॿाहिरि करे छॾियो आहे त जे इंसान को गुज़ारे थो वञे त हू ॿियो हुनजे विर्स में शरीक थींदो हो ऐं हुननि जे इहो सम्झे। पर हिन आयत में अलाह ताला इहा शइ ख़तमु करे छॾी त ही जेके मुहाजिर आहिनि, जेके हिजरत करे मके खां आया आहिनि, त इहे तव्हांजा भाइर आहिनि ईमान ऐं दिलि में, पर सिलत रहमी में न। सिलत रहमी जो हुकुम धार आहे ऐं उन्हनि जो विरसत में बि हक़ु थिए थो ऐं हिननि जो हक़ु तव्हांजी विरसत में कोन थो थिए। छो जो ही अलाह ताला हिते चए थो त जेको सिलत रहमी आहे उहा वॾी शइ आहे, उहो खून जो रिश्तो आहे ऐं उन्हनि जो हिकिड़ो अज़ीम दर्जो आहे। उहो दर्जो न आहे जो दुनिया में तव्हां उन्हनि खे रहायो, खारायो, प्यारियो भली, पर ही जेको सिलत रहमी जेको आहे, जेके आहिनि उहे उन्हनि जो दर्जो मट आहे ऐं उहे पंहिंजे पाण खे विरसत में, जेको चाचो मरी थो वञे त पंहिंजे तोखे त यानी भाई उन्हनि जे जेके सौट आहिनि उन्हनि जो हक़ु थींदो विरसत में, पर जंहिं वटि रहे थो हिते मदीने में उन्हनि में विरसत में उन्हनि जो शरीक न थींदो। त हिन में अलाह साईं चए थो वल्लज़ीना आमनू मिन बअद वहाजरू वजाहदू माकुम, तव्हां जेके ईमान वारा आया ऐं तव्हां वटि वेठा ऐं तव्हां हिजरत करे तव्हां ॾे आया ऐं जिहाद कयो तव्हां उन्हनि सां ऐं जंगुनि ते निकितो माकुम फउलाइका मिनकुम, तव्हां मां आहिनि, उहे तव्हां मां ई आहिनि। ईअं सम्झ त उन्हनि जे दुनिया जो जेको दर्जो तव्हां सां आहे उहो उलुल अरहाम, पर उलुल अरहाम जेके सिलत रहमी वारा आहिनि। ॾिसो असांजो सॼो दर्स इहो जेको आहे इहा आहे त सिलत रहमी जो शान ॿुधायूं त केतिरो अलाह साईं असांजे क़ुर में जिथे किथे चए थो त सिलत रहमी जो ख़्यालु रखो। सिलत रहमी जो जेको उनजो वॾो शान आहे ऐं उनजो वॾो दर्जो आहे। छो उहो जे तफ़सीरुनि में लिखियलु आहे त असहाबुल क़राबा फ़ी हुक्मिल्लाह बअदुहुम औला बिबअद, यानी फिल इर्स, यानी जेको तव्हां हिते ॿाहिरि करे पाण वेठा हो, ठीकु आहे ॿाहिरि हो दुनिया में, पर विर्स में न। ऐं सिलत रहमी वारा जेके आहिनि उहे इर्स में, उहे पंहिंजे जेके विरासत में, उहे जेको पंहिंजो हिकिड़ो मरी थो वञे त उनजो औलाद उनजो विर्स खणंदो। पर तव्हांजे मदीने वारनि जा जेके तव्हां उन्हनि खे रहायो, उन्हनि खे आंदो, उन्हनि जो तव्हां उन में हक़ु उन्हनि जो कोन थो ठहे। तंहिंजे करे हीअ आयत जेकी आहे सिलत रहमी चए थो तव्हांजे ईमान में, तव्हांजे हिते जेके ईमान में तव्हांजो ईमान आहे जो तव्हां हिननि खे रहायो, वरी पंहिंजो करे हुननि सां गॾु रहियो, इहो ईमान आहे। पर सिलत रहमी जेकी उहा उन खां वॾो दर्जो आहे, छो जो उहो खूनी रश्तो आहे, उहो खूनी रश्तो आहे ऐं ही उन्हनि मां विरसत नथा वठी सघनि। तंहिंजे करे इहा आयत जेके क़ुर में हिते जेकी आयत आहे 75 आयत आख़िरी आयत सूरत अल-अंफ़ाल में अलाह साईं पहिरियां यानी हिकिड़ो बयानु थो करे त सिलत रहमी वॾी शइ आहे ऐं उनखे तव्हांखे संभाल करणी पवंदी ऐं हुनखे तव्हां ॾिसणो पवंदो। छो सिलत रहमी जहिड़ी तहिड़ी शइ न आहे जेकी तव्हां दोस्ती यारी रखो, कुर्ब वारा महबत वारा असांजो दोस्त आहे, असांजो आहे, पर इहो न। सिलत रहमी ॿियो वॾो आहे। जीअं हदीस में नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी हदीस आहे आन उम्मुल मुमिनीन आइशा रज़ियल्लाहु अन्हा क़ालत क़ाल रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अर्रहिमु मुअल्लक़ा, रहम जेॾीमहिल पैदा थी, सिलत रहमी जेके अलाह साईं जेॾीमहिल पैदा कई, अर्रहिमु मुअल्लक़तुम बिल अर्श तक़ूल, इहा अलाह साईं जेॾीमहिल पैदा कई त अलाह जे अर्श में टंगी पई, झलियो वेठी हथ सां उते त टंगी पई त तक़ूल मन वसलनी वसलहुल्लाह, जेको मूंखे पहुचंदो यानी सिलत रहमी कंदो त अलाह बि उनखे पहुचंदो, वसलहुल्लाह वमन क़तअनी क़तअहुल्लाह, ऐं जंहिं मूंखे कटियो सिलत रहमी कटे छॾी, सिलत रहमी छॾे ॾिनई त अलाह साईं बि उनखे कटे छॾींदो, तो बि अलाह साईं माफ़ु करे। ॾिसो न केॾा हदीस जा लफ़्ज़ ॾुखिया आहिनि ऐं केॾा ख़तरनाक आहिनि, इंसानु एहतियात करे। छो सिलत रहमी वॾी शइ आहे। इंसान जंहिं इन सिलत रहमी जो ख़्यालु न कंदो त जे तोखे अलाह साईं कटे छॾे
त पोइ तुंहिंजे लाइ छा बचो या मुंहिंजे लाइ छा बचो। अॼुकल्ह की तूं मां जो कंहिं कंपनी में या कंहिं इदारे में कमु था कयूं, तोखे न ॿुधाईंदा भाउ तुंहिंजो नालो ड्राए छॾियो कंपनी मां, तूं हाणे न पघार तोखे मिलंदी, न तोखे कमु मिलंदो, न तोखे हिते अचणु ॾींदा, त केॾो न परेशान थींदो। इहो त हिकिड़ो दुनिया जो मिसाल हिकिड़ो सफ़ा हल्को आहे त हिकिड़ी कंपनी मां तूं निकिरी वेंदे भला ठीकु आहे, ॿिए में किथे वेलासीं तोखे रोज़ी ॾींदो, पर जेॾीमहिल ख़ुदि मालिक ख़ालिक जेको तोखे पैदा कयो आहे उहो तोखे कटे छॾे, तोखे छिने छॾे, तोखे छॾे ॾिए, त पोइ तूं केॾे वेंदे या मां केॾे वेंदुसि। इहा आहे सिलत रहमी। सिलत रहमी सॼे क़ुर में आहे। असां चंद आयतूं खणी उन, छो जो एतिरो टाइम न आहे जो सॼे क़ुर जूं आयतूं कढूं, किथे किथे जिथे ॾिसणु अचनि थियूं त असीं उनजी थोरो तालीक़ कयूं था, उन ते ॿुधायूं था त सिलत रहमी जो वॾो शान आहे। ऐं असां अॼुकल्ह जेके उन सोटनि खे असां कोन था ॻाल्हायूं, मारोटनि सां कोन था ॻाल्हायूं, पुफियुनि सां कोन था ॻाल्हायूं, मासियुनि सां कोन था ॻाल्हायूं, ऐं आई पाई ॻाल्हि ते चए असां वॾनि खां वठी रस्तो छिनल आहे, असांजो वॾनि खां वठी अचु वञु कोन्हे, ऐं असांजी ख़ुशी गमी में कोन था अचनि, हू कोन आया त असीं बि कोन वेंदासीं। इहे ॻाल्हियूं असांजे उते मुल्क में हलनि बि थियूं ऐं हींअर ताईं बि आहिनि। चवंदो अचु वञु बसि कान्हे, बसि तुंहिंजी मुंहिंजी मर्ज़ी आहे छा, जो अचु वञु कान्हे त बसि ॻाल्हि ख़तमु। न, हीउ अलाह जो हुकुम आहे। अलाह सां असांखे क़ुर में हुकुम करे थो। नबी करीम असांखे डप बि थो ॾिए त तव्हां जे न सिलत रहमी कंदो त तव्हां सिलत रहमी जे कटे छॾींदो त अलाह सां तव्हांखे कटे छॾींदो। जे अलाह सां असांखे कटे छॾे त पोइ असीं कहिड़ी हिन दुनिया में कमाईंदासीं या कहिड़ा असां बग़ल पटींदासीं। सो इहो हिकिड़ो इंसानु एहतियात करे सिलत रहमी में जे अचनि था त अचनि, असांखे उन्हनि ॾे वञिणो पवंदो, असांखे हुननि ॾे वञो, छो जो अलाह जे ख़ातिर असांखे खणी हुननि खे न वणनि जा छा बि, पर असांजी मर्ज़ी न आहे, असांजी पंहिंजी मर्ज़ी न आहे जो असां अचूं या वञूं या न वञूं। हीअ अलाह जो हुकुम आहे, तंहिंजे करे असांखे अलाह जो हुकुम असांखे हलणो आहे ऐं अलाह जे हुकुम खे असीं पूरो करिणो आहे। असांखे हिते नंढड़ो किसो अचे थो यादि, हज़रत अली करम अल्लाह वजहो जे ख़िलाफ़त में हिकिड़ो माण्हू आयो उन ॾे, उनखे चई या अमीर अल मोमिनीन, मुंहिंजे दिलि में हिकिड़ी शइ आहे। चईंसि ॿुधा, चई त अबू बकर खे छो ख़लीफ़ो कयोनि ऐं तूं वेठे हैं उन टाइम में, तूं नबी जो सौट रहीं, उनजी धीउ जो मुड़ुसु आहीं, तूं आल अल बैत मां आहीं, तोखे ख़लीफ़ो कनि हा त इहो सुठो न हो। हज़रत अली खे ॾाढी कावड़ लॻी, पर हज़रत अली वॾो सियाणो हो, चईंसि कुन त क़ुरैशी, तूं क़ुरैशी आहीं शायदि, अहसबुक मिन आइदा, चईं त मां सम्झां थो तूं फलाणे क़बीले मां, क़बीला क़ुरैश में हिकिड़ो आइदा क़बीला हुन चईं, हुन चयसि हा या अमीर अल मोमिनीन, मां उहो क़ुरैशी आहियां ऐं आइदा में आहियां। त हज़रत अली हुन ॾे ॾिसी चईं त तूं जे उन क़बीले मां न हुजी हा ऐं इस्लाम में न हुजे हा त मां तोखे उफ़ट मारिया हा, ऐं एॾो मां तोखे डपु ॾियां हा जो तूं यादि करी हा। त हुन चयो त छो या अमीर अल मोमिनीन, चए इन अबा बकर सबक़नी इला अरबा, अबा बकर मूंखां 4 शयुनि में भलो हो, सबक़नी इलल इमामा लिस्सलाह, निमाज़ नबी करीम जे टाइम में नबी करीम पोयां निमाज़ पढ़ेसि, अबू बकर निमाज़ पढ़ी, ऐं ख़िलाफ़त में बि हू मूंखां भलो, ऐं हिजरत में बि मूंखां अॻ में थियो, ऐं ग़ार में बि नबी करीम सां गॾु हो, ऐं इस्लाम उन फैलायो असांखां वधीक। उन टाइम में हज़रत अली नंढो त हुनखे चयो वई हक़ इन्नल्लाह ज़म्मन नास, हज़रत अली चयसि सभिनी इन माण्हुनि खे अलाह ताला उन जो घटि वधि ॻाल्हायो, पर सिर्फ़ु अबा बकर जी चङाई क़ुर में चयो, इल्ला तंसुरूहु फ़क़द नसरहु अल्लाह, सूरत तौबा में, ऐं हीउ कंज़ुल उम्माल में इहो क़िसो आहे। त ॾिसो न हज़रत अली केतिरो शान यादि थो करे अबू बकर जो, खणी माण्हू हुन जे बारे में छा बि चवनि, पर उहो सभु सहाबी हिक ॿिए खे सुञाणींदा हुआ त असीं केॾा भला आहियूं, असांखां कहिड़ो ॿियो भलो आहे, ऐं अलाह ताला सभिनि खे जन्नत में ॿाहिरि करे गॾो, ऐं असीं हिननि खे घटि वधि ॻाल्हायो, इहो हिकिड़ो तमामु हिकिड़ी बुरी शइ आहे। अलाह ताला असांखे तव्हांखे हिदायत ॾिए ऐं इल्मु नाफ़िअ ॾिए। हाज़ा वल्लाहु आलम, सल्लल्लाहु अला सय्यिदिना मुहम्मद।